सोबोदेरो भरसा ॻोठ एरियूं में ज़मीनी तकरार तां झेड़ो हिक धुर जा 9 माण्हू शदीद ज़ख़्मी। ज़ख़्मियुनि में 2 औरतूं बि शामिल आहिनि। मुतासिर धुर जे अली ख़ान मंगणे जो मीडिया वारनि खे ॿुधायो त ज़मीनी तकरार तां बासर वॾेरे मोहम्मद रमज़ान सहतो जे चुर्च ते ख़ान मोहम्मद मंगणे जो रफ़ीक प्यार अली मंगणे जो ऐं ॿिया ॾोहारी क़िस्म जा माण्हू साण करे हथियारनि जे ज़ोर ते असां मथां सुबुह 8 बजे अचानक हमिलो कयो। हमले जे नतीजे में असांजा 9 माण्हू शदीद ज़ख़्मी थी पिया, जिन खे एमरजेंसी में RHC सोबोदेरो आंदो वियो, जिते बुनियादी सहूलियत ऐं एम्बुलेंस न हुजण करे ज़ख़्मियुनि खे प्राइवेट गाॾी में गम्स अस्पताल गंबट मुंतक़िल कयो वियो आहे। ज़ख़्मियुनि दाहींदे चयो त बासर वॾेरो मोहम्मद रमज़ान सहतो असांजा माण्हू माराइण चाहे थो। हुननि इल्ज़ाम लॻाईंदे चयो त पुलिस संदन विंगार वही रही आहे। मुतासिर ज़ख़्मियुनि मसवारनि खे नोटिस वठी इंसाफ़ जी अपील कई आहे, जॾहिं त सोबोदेरो पुलिस जो मौक़िफ़ आहे त मामिलो पुराणो ज़मीनी तकरार जे करे थियो आहे, जंहिं जी जांच करे रहिया आहियूं। आख़िरी इतलान मूजिबि काबे गिरफ़्तारी अमल में न अची सघी आहे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।